ॾिस पबजी खेॾंदो आहीं उन में तूं कारी गोरी वठंदे न त कोई तोखे मारे न सघंदई। हाणे उन में हिकु ॿी गोरी ईंदी अथई, ॻाढ़ी गोरी। हीअ गोरी वठंदे न तूं त हिकदमि खूंखार थी वेंदे, कोई न बचंदो तुंहिंजे हथां, सम्झे? मां रोज़ु राति जो 3-4 बजे ताईं पबजी खेॾंदो आहियां, सम्झई? पबजी मुंहिंजी ज़िंदगी आहे। इहा ॻाल्हि मंज़ूर हुजई त ई हिते रहिजांइ। अरे बी किथे थो वञी पियो तूं? अरे पबजी खेॾण जो टाइम थी वियो आहे, मुंहिंजा दोस्त इंतज़ारु था करनि पिया, वञण ॾे मूंखे। तोखे ख़बर अथई पबजीअ में इहो छा कम में ईंदो आहे बबला? न मूंखे कॾहिं कब्जी थी कोन्हे का। पड़वा पबजी थो चवां, कब्जी न। कननि सां अंधो थी वियो आहीं या टीपा विझराए अचे कननि में, सम्झई? तुंहिंजा त हथ ई कटिजी विया अथई ठाकुर, तूं पबजी कीअं खेॾंदे हाणे? अॼु मां पबजीअ में हिक ई रांदि में 100 ॼणा मारिया, सम्झव? भाऊ मैं त न ॾिठो। तोखां केरु पुछई कढव? हिकु दफ़ो पबजी खेॾी त हेॾो मारबो आहे, सॼी दुनिया थी खेॾे पई। मां बि माण्हू आहियां, मूंखे बि इच्छा थी त पबजी खेॾां। हले यार पप्पा मूंखे बि मारियो अथई। मुंहिंजा घर वारा मूंखे पबजी नथा खेॾण ॾियनि। हल सुख, जेको थियो सही आहे। छा तव्हांखे पबजी खेॾण जो एक्सपीरियंस आहे? हा, पबजीअ में मां हिकु दफ़ो हिकु ॼणे खे कन में मुकूं हणी हणी करे मारियो हुयो।